हैदराबाद में इरीगेशन एसोसिएशन की जनरल बॉडी की गॾिजाणी थी, जंहिंमें मुलाज़िमनि के मसइलनि के हल लाइ मुख़्तलिफ़ एजेंडाउनि ते गौर विचार कयो वियो। प्रेस क्लब में मरकज़ी अॻवान ग़ुलाम कंबर की अॻवानी में गॾिजाणी थी, जंहिंमें मुलाज़िमनि जी सनकोटा पघारुनि में वाध, टाइम स्केल ऐं ॿियूं मरहतूं न मिलण ते सख़्त ॻणती जो इज़हार कयो वियो। मुलाज़िमनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी फौरी तौर संदन जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि। मुलाज़िम एसएस न्यूज़ सां वधीक ॻाल्हाईंदे चयो त जो असो प्रोग्राम है यो सालियानो असो माना तंजीमी एकड़ो कारकर्दगी उन मुतालिक जो है सो एकड़ो प्रोग्राम है, पर उन में 2-3 एजेंटूं भी हैं जी असो टाइम स्केल है, सिलेक्शन ग्रेड है, 1 खां वठी 10 ताईं जो सब इंजीनियर में अपग्रेड थियण जो है। ये मसला असा गंभीर सारा रहियल इन लाहे अमल तैयार करण उन अगते जो सो एजिटेशन करण त हाँ छा करण घुर्जे। पूरी सिंध में कुछ असांजा अपग्रेड थिया आहिनि डिपार्टमेंटली, कुछ रहियल आहिनि ऐं 30% सिलेक्शन ग्रेड उन में असीं अपील था कयूं सेक्रेटरी एजुकेशन के ऐं मिजाज अथॉरिटी एज डिफरेंट डिपार्टमेंट के कि असांजा हक़ जेके कोर्ट जे थ्रू आहिनि उहे असांखे ॾिना वञनि।